अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां तव्हांजो पंहिंजो होस्ट ऐं दोस्त अली भुट्टो तव्हांजी खोड़ सारी मुहबतुनि, तव्हांजे प्यार, तव्हांजे कुर्ब, तव्हांजे खोड़ सारे फीडबैक सां गॾु हिकु दफ़ो वरी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम ख़बरचार सां गॾु हाज़िर आहियां। कीअं रहियो तव्हांजो पूरो हफ़्तो फ्रेंड्स? तव्हांजा फीडबैक्स ऐं तव्हांजा काफ़ी सारा मैसेजिस असांखे मिलिया जंहिंमां तव्हां असांजे प्रोग्राम खे साराहियो, असांजे गेस्ट खे साराहियो ऐं जेके बि असां हिते नओं टैलेंट वठी अचूं था तव्हां उन्हनि खे साराहियो। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांजा फीडबैक्स ॾिसी ऐं दिलि चवंदी आहे अञा सुठे खां सुठो कयूं पंहिंजे प्रोग्राम खे। ऐं तव्हां अञा का ख़ामी ॾिसो असांजे प्रोग्राम में, असांजे कंहिं कम में, जेका बि असां हिते होस्टिंग वग़ैरह कयूं था ऐं जेके असांजो टैलेंट अचे थो, कुझु बि तव्हां उन ते तनक़ीद बराए इस्लाह करे सघो था पंहिंजे मैसेजिस सां, जीअं असां पंहिंजे प्रोग्राम खे अञा सुठे खां सुठो कयूं। ऐं फ़िलहालु वक़्तु ताईं त असां जेके तव्हांजा फीडबैक्स मिलंदा आहिनि असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांजा फीडबैक्स ॾिसी। ऐं हमेशह वांगुरु असां सां हिकिड़ो अॼु ॾाढो सुठो टैलेंट बि गॾु आहे, ॾाढो सुठो सिंगर आहे, उहो असां सां 10 खां 11 जे टाइम में असां सां गॾु हूंदो उन सेगमेंट में। नओं टैलेंट आहे ॾाढो सुठो, तव्हांखे बि मज़ो ईंदो, पंहिंजी कॉल्स करे उन सां फरमाइशी गाना बि ॿुधिजो। ऐं असां सां जेको फस्ट आवर में असां सां गेस्ट गॾु हूंदो आहे त अॼु असां सां सिंगिंग जे हवाले सां हिकिड़ो गेस्ट गॾु आहे। ऐं अचो त हाणे देरि नथा कयूं, उन्हनि सां कचेरी कयूं था ऐं मस्ती मज़ाक़ कयूं था उन्हनि सां। तव्हां खोड़ सारा ॾिठा हूंदा अॼुकल्ह, जीअं का बि वॾी शख़्सियत हूंदी आहे उनखे कॉपी कंदा काफ़ी सारा सिंगर्स, पोइ कहिड़े बि शोबे सां रिलेटेड हुजनि, सिंगर्स हुजनि या को बि कमु हुजे। त जीअं तव्हां जलाल चांडियो ॾिठो हूंदो, ॾाढो सुठो सिंगर सिंध जो, ऐं उन्हनि खे कॉपी कंदा, उन्हनि जा ॾाढा सुठा सिंगर्स ॿिया बि निकिता। त अॼु असां वटि हिकिड़ो गेस्ट आहे ड्रिघो जलाल। त अचो त उन्हनि खां पुछूं था त हिननि ते इहो नालो कीअं पियो ऐं किथां खां आहिनि, कॾहिं खां वियो ॻाइनि था। अचो उन्हनि सां इंट्रोड्यूस तव्हां करियो। अस्सलाम वालेकुम साईं ड्रिघो जलाल साहिबु। वालेकुम अस्सलाम, ख़ैरु ॿियो ख़ैरु आहे साईं? अलाह शुक्र आहिनि, ठीकु ठाक। तव्हां ख़ुशि आहियो? अलाह जो एहसान आहे, दिलि भर ख़ैरु लॻो पियो आहे, अलाह ख़ुशि कंदो आहे, मौला ख़ुशि कंदो। वॾी महिरबानी, अलाह साईं तव्हांखे बि आबाद कंदो ऐं अञा तव्हांखे तरक़ी ॾींदो, अञा कामयाबु कंदो। दुआ कर तरक़ी जी बुलंदनि खे बाक़ाइदे लताड़ी बीठा हूं, बाक़ी दुआ सां। तव्हांजो नालो बि तॾहिं ड्रिघो जलाल आहे? ड्रिघो जलाल न चओ सिर्फ़ु कद में ड्रिघो या ॻाइण जा हवाले सां नालो ड्रिघो, पर ईअं फन में बि ड्रिघो आहे बाक़ाइदे। मां हर ॻाल्हि में अमेरिका में ॿुधो हुयो त एतिरो रूस में न ॿुधो हुयो। तव्हां माना पाकिस्तान मां बि ॻाईंदा हूंदव त सभु ॾिसंदा हूंदा तव्हां? हा, कद जो इहो आहे, मुड़ुस जो कद सही, मुड़ुस त कद। हा, न त सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। मां इहा असांजे नाज़रीन खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं ऐं पुछंदा हलूं, इलाही सारा जलाल आहिनि, जीअं ओचितो जलाल, विचोलो जलाल, पासीरो जलाल। तव्हां ते इहो भला नालो पियो, तव्हां कंहिं नालो? इहा ई वजह नाला खुटी आहे। अच्छा, हा, पितकड़ो जलाल, नंढो जलाल, वॾो जलाल, सफ़ा जलाल, हूबहू जलाल, एॾा जलाल अची विया जो नालो खुटी पियो त मजबूरन मूंखे नालो रखणो पियो ड्रिघो जलाल। अच्छा, हा ड्रिघो हुम बि मां इहो तव्हां पाण ई रखियो, कंहिं तव्हां ते रखियो न हो इहो नालो? न साईं, मूं ते माना अम्मा रखियो प्यार। अम्मा रखो? अम्मा रखियो प्यार। मां नंढे हूंदे ई रखियो ईअं तव्हांजो फन न पास में साईं, ड्रिघो जलाल त जॾहिं मां ॻाइणु शुरू कयो न, अच्छा, उन खां पोइ अॻु में मुंहिंजो ख़ुदि नालो हो, असुल जेको आहे जॾहिं मां चोर हुयुसि। अच्छा, तव्हां ॻाइण खां पहिरीं चोर बि हुयो? हा, ॿुधाइजो न न, सिंध खां ऐं जिथे जिथे कशिश ॾिठो वञे थो उतां खां ॿाहिरि ॻाल्हि न वेंदी, तव्हां बेफ़िक्र पाण में सिंधी पोइ सभु पाण में। हा, सही ॻाल्हि। त अॻु में मां चोरी कंदो हुउसि, ठाठियो चोर हुउमि, साईं बि मूंसां गॾु हूंदो हो। हा, नज़ाकत बि हर कम में तव्हां ॿई भाईवार आहियो? भाई हिन ते राति जो कलर चढ़ियो त अञा ताईं न लथो, छो जो अञा ताईं कंदो आहे, पर मां पहिरियां खां छॾे वियुमि। छाजे करे जो कंदड़ ड्रिघो हुजण जे करे हवाई फेरो करे ॿिया भई मूंखे लॻी पियो, हिकु ॿ भेरा छिरिया अटका टोपी किरी पई, यकीन कर। पोइ उन जे करे मां चयो रिस्क आहे, केरु खणे। ऐं ॿुधो त चोरीअ जे चकर में ई, अलाए ॻाइण जे चकर में तव्हां ते कुझु ॾमरिया बि हुआ माण्हू, अलाए पोइ ॻाइण ते, अलाए चोरीअ ते? ॻाइण ते बि थियो साईं, ॻाइण ते अहिड़ो ॻायो छो था? न साईं, ॻाइण में ॾिसो न, जॾहिं मां वजद में अचां थो न त ख़बर नथी पए त छा आहे छा न आहे। हाणे हिकु ॻाइण ते शादी ते वियासीं, नज़ाकत जेको उन वारी दिलबर वारी शादी ते हलियासीं, त यकीन कयो मां जॾहिं वजद में अचां थो न, मां बाबा सुरी वियो। तव्हां पंहिंजा इहे औज़ार उन्हनि ते था वॼायो? ऐं हुन पहिरियों असल ॻाल्हियूं त ॾिठियूं आहिनि, त वेड़हात वारी ॻाल्हि थी कंहिं हाणे वारी। त मां जॾहिं ॻायां पियो न त मां चयो बाबा थोरो सुरी वियो, जॾहिं मां वजद में अचां थो ख़बर नथी पए चपड़ी हीअं हलंदी आहे त निकिरी बि सघे थी चपड़ी। असां इहा शिकायत बि ॿुधी आहे, चपड़ी त हीअं भले हले पर तव्हां पाण जा इहे ॿिया बि सामान उन्हनि खे था कुटियो जेके साम्हूं वेठा आहिनि। 2-3 दफ़ा त असां भाऊ बि शिकायत करे चुको आहे, पासीरो नुक़सानकार आहे, चोरी में वधीक पियो लॻे, ॻाइणु शुरू कयूं। वरी ॿी ॻाल्हि में भलो आहे जो भॼण में जहिड़ो थियो, जॾहिं राति कयोसीं पए त चपड़ी निकिरी वई, घोट खे अॻु सुरीलो करे विया आहियूं।
मुंहिंजो चवण बाबा वञी को थायो माने हीअ चपड़ी हले पई हीअ चपड़ी खे ठकाए त घोट जो तारो निकिरी पियो घोट जो तारो निको लॻा कढ उन जी ज़िंदगी शुरू थियण खां अॻु में ई तव्हां विसाए छॾी कुदरत जी ॻाल्हि आहे न सियाड़नि में मुंहिंजो कहिड़ो कसूर साईं गवाह हुआ तव्हां भले कसम ॾियो कुदरत जी ॻाल्हि सुरी वियो बाबा चपड़ी मथां थो निकिरी वञे मां सफ़ा डिघो जलाल सां गॾु छितो जलाल जा पोइ तव्हां हथ सां गॾु गॾु लतूं बि था हलायो जा न लत त कॾहिं कंहिंखे कोन लॻी आहे दो लाई खे अलबत्ता हिकु ॿ चकर लॻी जॾहिं अॻो वेठो कोन खे पोयों वारो वठो इन डप खां भाऊ ॻाल्हाए ई नथो हिन डप खां करे पोते तो विया त भाऊ लतूं मुकूं हणंदो उन ॾींहुं असांजी फाका ते जॾहिं घोट खे लॻी त हे आया बाबा इतफ़ाक़ आहे मां बीठो इतफ़ाक़ आहे पर हिन लठियूं वहाए कोन्हे अच्छा मां वठी भॻुसि पोइ बि ॻाइण न छॾियो वठी भॻुमि रगो कद जो फ़ाइदो त मां भॼियुमि यार असां कुते जहिड़ी हालत कयूं अच्छा हा नज़ाकत खे दोल फाड़ियऊं ऐं हे कयो मुंहिंजो यकतारो उते रहिजी वियो हे गनी भॻल आहे हाणे यकतार जी हे कौरो ॾिसे हे गोली लॻी अथई हे टुंग ते कोरो हे टुंग ते हे गोली लॻी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया हूंदव त हिकिड़ो ॿियो इंकशाफ़ थियो आहे तव्हांजे अॻियां यकतारो कोरे मां ठहियो आहे त इहो फन पुछंदासीं त इहो कोरे मां ई छो ठहियो आहे हिन में आवाज़ु सुठो थो निकिरे या ॿी का हिन में ख़ासियत आहे त तव्हां जीअं त ॿुधायो त तव्हांजे यकतारे खे गोली लॻी कोरो गोली लॻी यकतारो कोरे मां ठहियो छो आहे इहो साईं अचानक छो जो असल में मां मुंड में ॻाईंदुसि बाजे ते सही पोइ जॾहिं ॿ टे झेड़ा थी पिया ख़ासि करे शादियुनि में माण्हू शराब था पीअनि इहो था करे झेड़ो आहे पोइ वेड़ी पाण में सघनि कुट न अची फनकारनि हा मां बि ॿारहं फनकार बि को सुठो था ॻाइनि को सुरीलो था ॻाइनि हू जॾहिं एतिरा ख़र्च करे वठी था अचनि फनकार पोइ उन्हनि खे जॾहिं नाउमीद था कनि अहिड़ा फनकार हूंदा त उन्हनि जी घोटनि जूं अखियूं कढंदा साईं मारे विधो ऐं तव्हांजे छा भला को हेॾा ख़र्च था करे असांजी महिनत तव्हांखे नज़र नथी अचे साईं बिल्कुलु तव्हांजी वॾी महिनत आहे तव्हां कोरे मां यकतारो ठाहिया आहियो कोरे मां यकतारो हिन जो हिकु अलॻि किसो आहे पर जेके महिनत वारी ॻाल्हि था कयो न तव्हां महिनत वारी रुगो तूं अचु सिख त ख़बर पई 15 ॾींहं त मूंखे रुगो तक़रीबन उस्ताद करायो सारे गमा पधानी सा सारे गमा पधानी सा सारे गमा पधानी सा कोई नहीं हाणे अधु चरियो थो थी पए माण्हू सिर्फ़ु ईअं चई 15 ॾींहं सही सही अधु चरियो जेको अॻ में हुजे ऐं वरी उनखे सारे गम पधानी सां कराए त तव्हां आके ई सॼी चरी करे छॾी हूंदी पंहिंजी त हाणे अर्थ थियो आहे न त इहा महिनत आहे सही इहा चई माण्हू चरियो थो थी वञे असां सम्झो त तव्हां जलाल साहब जा शागिर्द हूंदव या तव्हां उन्हनि रूहानी तव्हां घणे में टोटल घणे में अच्छा तव्हां टोटल घणे में ॻाइण अच्छा टाइम थी वियो आहे सॉन्ग जो तव्हां वधीक कचेरी कयो टाइम न असां त तव्हां ॿुधायूं गानो ऐं आबदा परवीन जी आवाज़ में हली गानो ॿुधूं था हिन जनम हुन जनम वचन थो कयां अचो नाज़रीन त हली सॉन्ग इंजॉय कयूं था ऐं मोटी अची वरी पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था